किप्रो मां ख़बर ईंदा किप्रो में सिंधी अदबी संगत पारां नाले वारे तालीमी माहिर डॉक्टर ड्याम खान एंगोरजो जी किताब इल्मुल मराज जी मूर्ति तकरीब प्रोग्राम शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी लाइब्रेरी में थी गुज़रियो। प्रोग्राम में उस्ताद इमाम बख्श मंगरियो, मुमताज़ लेगारी, उस्ताद लेगारी, वली मोहम्मद एंगोरो, अकबर एस मंगरियो ऐं मुनीर लेगारी ड्याम खान एंगोरजो जी किताब ते ॻाल्हाईंदे चयो त या मुजाहिद हिंगोरजो साहब जी शख्सियत के तारीफ़ जी मोहताज कोन्हे ऐं साईं जो जेको किताबु आहे इल्मुल अमराज़ जंहिंजी अॼु महावरत आहे त इहो किताबु ॾाढो मुफ़ीद आहे ऐं नायाबु किताबु आहे, सुठो किताबु आहे, ख़ासि तौर ते सिहत जे हवाले सां जेकी मुफ़ीद मालूमात आहे। अहिड़े किताब जी असांजे समाज में तमामु घणे खां घणी ज़रूरत हुई, जेको साईं लिखी तमामु घणी पूराई कई आहे ऐं असांखे कवी उमेदु आहे त हिन मां तमामु घणा माण्हू फ़ाइदो वठंदा। असांजो समाज केतिरनि बीमारियुनि में मुब्तला ऐं उन्हनि जे हल जे लाइ ॻोल्हाऊ आहे। साईं जे इन किताब जे लाइ तमामु वॾी दिली ख़ुशी थी आहे जंहिंजी अॼु महूरत बि थी रही आहे। में अदब जी दुनिया मंझि तिब जे कंहिं बि किताब जी महूरत असांजी नज़र मंझि कोन गुज़री। साईं ॾियाम ख़ुशनसीब हकीम आहे ऐं अदीब आहे जंहिंजे किताब जी जेको आहे हिकमत जे किताब जी पहिरियों दफ़ो असां महूरत करायूं पिया। इन नज़रिए ते उर्दू में त काफ़ी किताब लिखिया विया आहिनि, पर असां सिंधी माण्हू ख़ुशनसीब आहियूं जो साईं ॾियाम जहिड़े हकीम ऐं ॼाणू ॾाहे माण्हू हीउ नज़रियो जेको आहे सिंधी हकीमनि मंझि मुतारिफ़ करायो। मूं वटि अॼु बि लाइब्रेरी में तव्हांजे MSc साइंस जा जेके आहिनि उन्हनि वटि बि उहे न किताब हूंदा जेके मूं वटि आहिनि। मूं उन ई मुताबिक़ साइंस खे साम्हूं रखी करे मूं हीउ किताबु लिखियो आहे जेको आम माण्हू खां वठी हकीम ऐं डॉक्टर ताईं फ़ाइदेमंद आहे। ऐं मुंहिंजो इहो नज़रियो आहे त असांजे जेका हिकमत आहे उन खे न अमेरिका रोके सघे थो, न रशिया रोके सघे थो, न का ॿी शइ रोके सघे थी। जॾहिं त प्रोग्राम में मौलवी अब्दुल अलीम दर्स, सोहराब एंगोरजो, मुनवर मल्ला, हाजी खान आतिफ बोज़दार, न्याज़ साईं मंगरियो, सहाफ़ी असद शाह, अज़ीज़ आलेपोटो ऐं सजाद शहर समेत जजे तइदाद में माण्हुनि शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।